पेटेल तालका गंबट जी इलेक्शन पई थिए, उन में असांजो जेको पैनल आहे उहा आहे उस्ताद दोस्त पैनल। मां आहियां ज़ोएब ख़ान खोड़ो जनरल सेक्रेटरी, साईं अब्दुल समी शेख सदारती उम्मीदवार। इलेक्शन्स थींदियूं रहंदियूं आहिनि। इलेक्शन जो जंहिंमहिल मरहलो हले पियो, इलेक्शन में नो डाउट कुझु अणवणंदड़ ॻाल्हियूं, कुझु अणवणंदड़ मंज़र पेश ईंदा आहिनि, पर इलेक्शन जे मथां मर्कज़ खां जेके आयल नुमाइंदा हूंदा आहिनि ऐं प्लस में जंहिंखे ज़िम्मेदारी ॾिनी वेंदी आहे चेयरमैन ऐं जनरल सेक्रेटरी करे, उन्हनि जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त उहे शफ़ाफ़, ट्रांसपेरेंट, फेयर इलेक्शन कराइनि। उनजो इहो हरगिज़ बि मतिलबु न हूंदो आहे, न ई आइन में आहे त इलेक्शन में जेकॾहिं कुझु अणवणंदड़ ॻाल्हियूं थियनि त चेयरमैन जनरल सेक्रेटरी उहे बंदियूं खणी ऐं ॿाहिरि निकिरी अचनि ऐं पंहिंजा जिनखे उहे हिमायत था कनि उहे अणधुर हूंदा आहिनि, उहे न असांजा न हुननि जा, पर उहे उन्हनि जे चवण ते इलेक्शन मां ॿाहिरि निकिरी अचनि। मर्कज़ ख़ुदि हिन वक़्तु अंदरि हाज़ुर आहे, जेको इलेक्शन कराए थो पियो। मर्कज़ जो जनरल सेक्रेटरी वेठो आहे, ज़िले जो असांजो जेको इलेक्शन जो चेयरमैन आहे उहो अंदरि वेठो आहे। त असांखे इहा ॻाल्हि न पई सम्झ में अचे, इहे असां ते जेके बि एलिगेशन्स लॻल आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। इलेक्शन जो मरहलो हले थो पियो, काउंटिंग जो मरहलो हले थो पियो। जेको मर्कज़ जो जेको जनरल सेक्रेटरी आहे मर्कज़ खां आयल आहे, उहो पंहिंजे निगरानीअ में पाण थो कराए पियो। तव्हांजे मथां एलिगेशन्स उन्हनि हया आहिनि, उन दौर त कुझु मशीनरी या ॿियो कुझु इस्तेमालु करे बैलेट पेपर फाड़िया विया आहिनि ऐं 3 बजे पोलिंग जो अमल बंदि थियो आहे, उहो वॉकआउट करे हलिया विया आहिनि इलेक्शन खां ऐं हिन महिल ताईं रिज़ल्ट अनाउंस न थी सघियो आहे। जंहिं दौरान जेको आहे सो तव्हांजा जेके अमलदार आहिनि, इलेक्शन कराईंदड़ जेके आहिनि मर्कज़ वारा, उहे बि मौजूदु आहिनि। हिन महिल खे कीअं पिया ॾिसो था? सर, जेको 3 बजे वारो मसइलो थियो, उन 3 बजे वारे मसइले में उहे दोस्त बि हुया, असां बि हुयासीं, गॾिजी सॼी हिकिड़ो लामाल फ़ैसिलो कयोसीं त पुलिस अंदरि थी वेहे, न हुननि जे धुर जो माण्हू वेंदो अंदरि, न असांजे धुर जो कोई माण्हू वेंदो। उन ते हू बि एग्री थिया, उन ते असां बि एग्री थियासीं। त उन खां बाद में चेयरमैन जेको इलेक्शन जो मर्कज़ जे तरफ़ां आयल हुयो, उन फ़ोन ते बि साईं जन सां ॻाल्हायो कुझु टाइम पहिरियां, उन बि इहे ॻाल्हियूं वाज़े कयूं। ऐं जेको तालके गंबट जे हिन वक़्तु चेयरमैन जी सीट ते आहे, जनरल सेक्रेटरी जी सीट ते आहे, जेके इलेक्शन कराइनि पिया, उन्हनि जी ज़िम्मेदारी हुई त उहे इहा इलेक्शन कराइनि हा। उहे आइन खे टोड़े करे उहे ख़ुदि इलेक्शन मां ॿाहिरि निकिरी हलिया विया आहिनि, जिन ते मर्कज़ ख़ुदि आयो आहे ऐं मर्कज़ ख़ुदि इलेक्शन थो कराए। ऐं इलेक्शन जो 3 बजे खां 5 बजे ताईं जेको प्रोसेस हुयो वोटिंग जो, उहो हले थो पियो अञा। उहे जेके अंदरि माण्हू हूंदा आहिनि, 5 बजे खां अंदरि जेके इन थी वेंदा आहिनि बाउंड्री में, उहे वोट करण जो उन्हनि खे पूरो हक़ हूंदो आहे। उन्हनि खे मर्कज़ ख़ुदि वोट थो कराए, उन में न असांजा माण्हू अंदरि आहिनि, न साईं जन जा माण्हू अंदरि आहिनि। हाणे उहे वोटिंग जो प्रोसेस पूरो थियो आहे, हाणे उन खां बाद में मर्कज़ ख़ुदि काउंटिंग थो कराए पियो। त नो डाउट काउंटिंग में कुझु टाइम लॻंदो आहे, इंशाअल्लाह उमेद आहे बहितरी थींदी ऐं रिज़ल्ट जेको आहे उहो मर्कज़ असांखे ॾींदो। असांजो जेको कमु आहे निगरान जे तरफ़ां जेको मथां आयल आहिनि, उहे पाण ख़ुदि इहो इलेक्शन कराइनि, सॼो रिज़ल्ट वग़ैरह उहो पाण पिया मैनेज कनि ऐं इंशाअल्लाह असांखे बहितरी जी उमेद आहे। इहे जेके एलिगेशन्स आहिनि इहे सभु बेबुनियाद आहिनि। चेयरमैन इलेक्शन जे हिकिड़ी स्पॉट आहे, उहो जेको गवर्नमेंट मुक़ररु करे थी, इंडस्ट्री डिपार्टमेंट जे चेयरमैन खे अथॉरिटी करे मोकिले थी, त आइनी तौर ते उनखे हक़ु ई न आहे त उहो इलेक्शन मां वॉकआउट करे। इलेक्शन मां वॉकआउट जेके बीठल उम्मीदवार हूंदा आहिनि उहे करे सघनि था। जेके सरकारी धुर थी न्यूट्रल थींदा आहिनि, उन्हनि खे कोई आइन में आर्टिकल में किथे इहो आहे ई न त उहे निकिरी अचनि ॿाहिरि। उन्हनि खे फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन कराइणी आहे ऐं उहे इन जा ज़िम्मेवार हुया, पर उन्हनि पंहिंजी ज़िम्मेदारी बख़ूबी न अंजाम ॾिनी आहे, जंहिं ते मर्कज़ ख़ुदि आयो आहे ऐं मर्कज़ उहा ज़िम्मेवारी खईं आहे ऐं उनखे मर्कज़ पाण पियो डील करे। नुमाइंदा जंहिं दौरान काउंटिंग थींदी आहे, ॿिन्हिनि जा नुमाइंदा मौजूदु हूंदा आहिनि जी जी। हिन महिल ताईं जेका हिकिड़ी धुर त वेठी आहे, अहिड़े महिल खे कीअं पिया? सर, काउंटिंग जो जेको मरहलो आहे, साईं जेको मर्कज़ खां आयो आहे, साईं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उहो उन्हनि जो पंहिंजो मसइलो आहे। असां मर्कज़ खे चयोसीं जेकॾहिं तव्हां असांजनि खे बि ॿाहिरि था मोकिलियो, तव्हां ते असां फेथ कयूं था, छो त तव्हां मर्कज़ खां आया आहियो, तव्हांजे मथां आहे। तव्हां जेको डिसीजन ॾींदव असांखे उहो क़ाबिल क़बूल हूंदो। हीउ उस्ताद जो वोट आहे, कंहिं आम माण्हू जो वोट न आहे। असां सभु शऊर वारा आहियूं। असां शऊर वारा ई जेकॾहिं इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते वॉकआउट करे हे हलिया वेंदासीं त मुआशिरे ते इन जो जेको आहे उहो को सुठो असरु न पवंदो, को पॉज़िटिव इमेज न बीहंदो।